भेरासिटी भरिसां ॻोठु रब रखियो सोलंगी में 9 सालनि जी न्याणी सुफ़िया धीअ वसीम सोलंगी गैस्ट्रो विघे फ़ौत। ताज़नि बरसातुनि खां पोइ गैस्ट्रो वबा सूरत इख़्तियार करे वई। इलाइक़े में सवे ॿारड़ा औरतूं ऐं मर्द मूज़ी मर्ज़ में वरतल मरीज़नि सां अस्पताल भरिजी विया। बरसात मुतासिर ॻोठाणा बरसाती पाणी 5 खां 6 फुट ताईं बीठल हुजण सबबि शहरनि सां ज़मीनी रस्ता कटिजी वञण करे बेयारो मददगार वेठल। इन सिलसिले में ॻोठाणनि सज्जाद सोलंगी, गुलज़ार सोलंगी, हयात सोलंगी चयो त असांजे इलाइक़े में गुज़िरियल 15 ॾींहं खां बरसात जो पाणी आहे, जंहिं सबबि गैस्ट्रो मलेरिया चमड़ी जी बीमारियुनि में सवे ॻोठाणा वठिजी विया आहिनि, जॾहिं त हिन महल ताईं असांजे आसपास में 25 खां वधीक ॻोठनि में का बि सिहत खाते जी टीम नाहे पहुती। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।